ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। ऑस्ट्रेलिया ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो दंगल थींदो। अवां खे ॿुधायूं पिया ऑस्ट्रेलिया ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो आहे। वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो दंगल थींदो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ऑस्ट्रेलिया ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो आहे। वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो दंगल थींदो। ऑस्ट्रेलिया ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो। वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो दंगल थींदो। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं वर्ल्ड कप जे फाइनल में भारत ऐं ऑस्ट्रेलिया जो दंगल थींदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, ऑस्ट्रेलिया ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई छॾी आहे। जी बिल्कुल, ही 13हों क्रिकेट वर्ल्ड कप आहे ऐं उन जी ॿी सेमीफाइनल हुई जेकी अॼु ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका जी टीमुनि विच में खेॾी वई आहे। इन खां पहिरीं न्यूज़ीलैंड जी टीम खे भारत शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो हो। पहिरीं सेमीफाइनल में 70 रन सां, पर अॼु जेकी ॿी सेमीफाइनल हुई इन में तमामु दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबिलो ॾिसण में आयो। हालांकि ॾखण अफ्रीका जी टीम पहिरियों बैटिंग कंदे 212 रन स्कोर कयूं ऐं 213 रन जो टारगेट हुयो ऑस्ट्रेलियाई टीम खे, ऐं उन टारगेट खे हासिल करण में ऑस्ट्रेलियाई टीम पंहिंजूं 7 विकेटूं विञाए चुको ऐं 47.2 ओवरनि में उहो घुर्बल टारगेट जेको उन्हनि हासिल कयो। पहिरीं बैटिंग कंदे ॾखण अफ्रीका जी टीम मजमूई तौर ते 49.4 ओवर्स में 212 रन स्कोर कयूं, जंहिंमें डेविड मिलर 101 रन स्कोर कयूं। 42 रन जी इनिंग खेॾियो हेनरिच क्लासन, ऐं उन खां अलावा को ॿियो बैटर जेको आहे सो ऑस्ट्रेलवी बॉलिंग जो मुक़ाबिलो न करे सघियो। ऑस्ट्रेलिया जी बॉलिंग जी ॻाल्हि कजे त मिचेल स्टार्क 3 विकेटूं हासिल कयूं, पैट कमिंस कप्तान उन बि 3 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त जोश हेज़लवुड ऐं ट्रेविस हेड जे हिसे में 2 विकेटूं आयूं। उन खां पोइ जेको टारगेट मिलियो 213 रन जो, उनखे ऑस्ट्रेलिया जी टीम हासिल करण जी भरपूर कोशिशूं कंदी रही ऐं उन में कामयाबी उन्हनि खे 47.2 ओवरनि में हासिल थी, जॾहिं उन्हनि 7 विकेट नुक़सान ते 215 रन स्कोर करे हिन मेगा इवेंट जी फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो आहे। ऐं इन कामयाबी में जिन बैटर्स अहम किरदारु अदा कयो उन में ट्रेविस हेड आहे, जंहिं 62 रन जी इनिंग खेॾी, 30 रन जी इनिंग खेॾी, स्टीव स्मिथ 29 रन, डेविड वार्नर कयूं, 28 रन जेकी आहे जोश एंजलिस स्कोर कई, पर आख़िर में पैट कमिंस ऐं मिचेल स्टार्क जेको आहे सो उन्हनि टीम खे कामयाबी ॾियण में अहम किरदारु अदा कयो। 16 रन जी इनिंग खेॾी, मिचेल स्टार्क नॉट आउट रहियो ऐं कप्तान पैट कमिंस जेको आहे उहो 14 रन ठाहे नॉट आउट रहियो। अहिड़ी तरह सां कामयाबी मिली आहे 3 विकेटुनि तां ऑस्ट्रेलियाई टीम खे ॾखण अफ्रीका जे ख़िलाफ़, ऐं इहो हाणे 19 तारीख़ ते भारत जे ख़िलाफ़ शेड्यूल जेकी फाइनल आहे अहमदाबाद में उन में पार्टिसिपेट कंदियूं। रोशनी नाज़रीन खे ॿुधाइण हलूं त ऑस्ट्रेलियाई टीम आख़िरी भेरो 2015 में वर्ल्ड कप खटियो, न्यूज़ीलैंड खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी, जॾहिं त भारतीय टीम आख़िरी भेरो जेको वर्ल्ड कप खटियो उहो 2011 में खटियो, उन्हनि श्रीलंकाई टीम खे 6 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी। हाणे ॾिसणो इहो आहे त जेको 2023 जो क्रिकेट वर्ल्ड कप आहे इन जो फ़ासिले केरु थिए थो ऐं 4 साल वनडे क्रिकेट जी बादशाही जो ताज कंहिंजे सिर अचे थो। जी रोशनी, ठीकु आहे, वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾियण लाइ।